इन्हें मोहब्बत से सलात। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुम्मा दना फतदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं सैयद मुनव्वर अली शाह जीलानी राशिदी, हज़रत क़िबला साईं सैयद सरदार अली शाह राशिदी, उन्हनि जा रुफ़क़ा दिल जी गहरायुनि सां अव्हांखे मुबारकबाद चवां थो। ख़ुशामदीद तव्हां पंहिंजे कुर्ब जा कदम खणी असांजे हिन ग़रीब खाने खे उजारियो आहे, असांजी हिन महफ़िल खे सींगारियो आहे। तव्हांजे कदम कदम जो शुक्रगुज़ार आहियां। अल्लाह करीम शल असां सभिनी जो हिते गॾु थियण, मदीने वारे साईं जी सिफ़त सना ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मेराज शरीफ जो मुक़द्दस महीनो हले पियो ऐं दिल चवे सच त इहा जो ज़बानूं लाइक नाहिन मोहब्बत जो इज़हार ऐं पंहिंजे महबूब जे मदीने साईं जे लातादाद मोजज़न मां हिकु शानदार मोजज़ो आहे। हुज़ूर जे अणखुट फज़ाइल मां हिकु बेमिसाल फज़ीलत आहे। मदीने वारे साईं जे सफ़रन मजा एक लाजवाब सफ़र
इहो अहिड़ो मौजज़ो अहिड़ो सफ़र अहिड़ी फज़ीलत जो कायनात जे अंदर कंहिंखे बि इहो शर्फ़ न मिलियो न मिली सघे सुभान अल्लाह कंहिंखे बि अहिड़ी रिफ़अत बुलंदी ऊंचाई इहो मान इहो मर्तबो इहा अल्लाह वटि फज़ीलत न कंहिंखे मिली न कंहिंखे मिलणी जेका तुंहिंजे मुंहिंजे नबी मदीने वारे साईं हबीबन करीमन जो मेराज साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी जिंदगी मुबारक में कदहिं बि के हिकड़ी मजलिस में सॼे मेराज जो वाक़ियो मुकम्मिल साईं जन बयान न कयो इहा ॻाल्हि सम्झण जी आहे मुकम्मिल वाक़ियो शुरू खां वठी आख़िर ताईं साईं जन कदहिं बि बयान न कयो जहिड़ा माण्हू हूंदा जेतिरी फ़हम वारा इंसान साम्हूं हूंदा हुया उन्हनि जे सम्झ आहर मेराज जो कुझु टुकड़ो बयान करे छॾींदो तव्हां सम्झी ॻाल्हि छो त ही सफ़र मौजज़े वारो सफ़र हुयो इन्हे के समझण इन्हे के परखण परूड़ण हर कंहिंजे बस जी ॻाल्हि न हुई इन जे करे हबीबन करीमन पंहिंजे सहाबन मजां बि जंहिंमें जहिड़ी लियाकत ॾिठी मेराज जो ओतिरो टुकड़ो उन सां बयान कयो कैसा पंहिंजे ज़मीन जे सफ़र जो वाक़ियो बयान कयूं कैसा आसमाननि जो सफ़र बयान कयूं कंहिंमें को इसरार कंहिंखे ॿुधायूं कंहिंमें कहिड़ी खूबी ॿुधायूं कंहिंमें जन्नत जो ज़िक्र कयूं कंहिंसां जहन्नम जो ज़िक्र कयूं हर कंहिंसां उन जे हाल मुताबिक हाल मुआफ़िक मेराज जो कुझु न कुझु ज़िक्र साईं जन बयान फरमायो कुछ हदीसूं अहिड़ियूं बि आहिनि जिन में तफ़सील सां मेराज जो सफ़र तफ़सील सां साईं जन बयान फरमायो आहे पर मुकम्मिल उहो बि न आहे उलमा हीअं कयो आहे जो उन्हनि सभिनी खे गॾाए पाण में रब्त ॻंढे ऐं पोइ मेराज जो शुरू खां वठी आख़िर ताईं वाक़ियो बयान कयो छो त इहो सफ़र अहिड़ो हुयो जंहिंमें ॿियो को शाहिद हुयो ई न या जिब्रील हुयो या मदीने वारो साईं हो या अल्लाह जी ज़ात सफ़र करण वारो सफ़र कराइण वारो इन वाक़िए जा गवाह ॿ हुया ऐं टियों हुयो रफ़ीक सो हो जिब्रील सो कुछ हिस्से ताईं वो सफ़र में गॾु हुयो पर हिक मंज़िल अहिड़ी आई जिते जिब्रील बि रहिजी वियो हाणे अॻिते छा थियो या अल्लाह बयान करे या रसूलुल्लाह बयान करे तॾहिं असांखे ख़बर पए पोइ साईं जन जेको कुझु बयान फरमायो सहाबा किराम उनखे पंहिंजे सीने में साधियो मुहद्दिसन उन्हनि हदीसुनि खे गॾु कयो ऐं बयान करण वारा उन्हनि मज़ा चूंडे नुक्ता उम्मत ताईं पेश कंदा रहिया आहिनि ऐं कंदा रहंदा आउं तव्हांजे साम्हूं अॼु हिकु हदीस बयान कंदुसि
जेका मुकम्मिल मेराज जो जिक्र त ना है पर तफसीर सा जिक्र जरूर है जेको खुद मदीने वाले साईं पाण बयान कयो। सही मुस्लिम जिल्द पहिरियों सुफ़ो 145, मुसन्नफ इब्न अबी शैबा जिल्द 7 सुफ़ो 333, मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द 38 सुफ़ो 356। इन्हनि टिनी हदीस जे मुस्तनद किताबन में हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु का मरवी एक टिकी हदीस आ जंहिंमें मदीने वारे साईं पाण पंहिंजे मेराज जो जिक्र बयान फरमायो आहे। सुभान अल्लाह जी मुंहिंजा साईं ॿुधंदव न पर मां चाहींदुसि त दिलियूं हाज़िर करे पोइ ॿुधो। ये न तो तव्हांजा कन हिते हुजनि दिल वरी वधे घुमंदी हैदराबाद कराची। दिलियूं हाज़िर कयो तो मां सोने लजपाल नबी जो मेराज बयान कया। मेराज को वो जेको खुद पाण मदीने वाले साईं पंहिंजे ज़बान नबूवत सां बयान कयो आहे। साईं फरमाइनि था उतीत बिल बुराक मूं वटि बुराक आंदो वियो। हाणे इहो बुराक किथे आयो ओॾी महिल साईं जन किथे हुया हिन हदीस में इहो ज़िक्र न आहे। ॿियुनि रिवायतुनि में ईअं बि आयो आहे त उन वक़्त में साईं जन बीबी उम्मे हानी जे घर में आरामी हुया। बीबी उम्मे हानी जेका मौला अली शेर खुदा जी भेण हुई। ॿी रिवायत में आ त साईं जन उन वक़्त में बैतुल्लाहिल हराम उन जे हतीम में सोना हबीब आरामी हुया। साईं फरमाइनि था उतीत बिल बुराक मूं वटि बुराक आंदो वियो। वह दाबतुन अबयद तवील फौकल हिमार वदूनल बगले। साईं फरमाइनि था वो बुराक छा हुयो? एक सफेद रंग जो जानवर हुयो जेको गॾह खां थोरो वॾो हुयो ऐं खच्चर खां थोरो नंढो हुयो। गॾह खां कद में थोरो वॾो हुयो ऐं खच्चर खां कद में थोरो नंढो हुयो ऐं उन जो रंग सफेद हुयो। इहा सवारी मूं मोहम्मद वटि आंदी हुई। यदो हाफिरहू इन द मुंतहा तरफ ही वो एडो तेज रफ्तार हुयो जिते उन जी नजर पई पहुंचे उते पहिरी विख पियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घोड़ो त तव्हां ॾिठो आहे न, उन जो 4 टंगूं आहिनि। उहे टंगूं वारे वारे सां खणंदो आहे। साईं फरमाइनि पिया त उन जी पहिरीं जेका टंग खणी छलांग पियो लॻाए त उहा एतिरो मुफ़ासिलो तय पियो करे जिते नज़र पई पहुचे। अजीब रफ्तार आहे। नए सां कार पुॼे, नए सां जहाज पुॼे, न हेलीकॉप्टर पुॼे, न रॉकेट पुॼे। यह सवारी एडी तेज रफ्तार सवारी मुझे लजपाल नबी जे ला अल्लाह जन्नत में मोकली हुई। साईं फरमाइनि था फरकिबतुहू मां उन ते सवार थियुसि। बुराक ते मां सवार थियुसि। हत्ता अतईतु बैतल मक़दिस। साईं फरमाइनि था ऐसी ताईं जो मां बैतुल मक़दस में पहुची वियुसि। हाणे विच में जेकी मामलात थिया साईं जन हिन हदीस में बयान न कया आहिनि ऐं ॿियुनि रिवायतुनि में अचनि था त साईं जन कीअं चढ़िया, कीअं सवार थिया, कीअं जिब्रील महार पकड़े बीठो, कीअं मीकाईल रिकेब झले बीठो, कीअं 70,000 मलाइक चौधारी जुलूस ऐं झुरमट जी शकिल में थी बीठा।
ऐं मस्जिद हराम मां निकिरंदे मस्जिद अक्सा ताईं जॾहिं पहुता त विच में छा छा ॾिठूं कहिड़ा कहिड़ा इसरार ॾिठूं ये हिन हदीस में बयान न थिया आहिनि पर ॿियुनि हदीसुनि में तफ़सील अचे थो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था फरबतहु बिल हरकत लती यरबित बिहिल अंबिया को उन कड़े सां जे कड़े सां नबी पंहिंजूं स्वारियूं ॿधंदा हुया मां पंहिंजे बुराक जी स्वारी खे उन कड़े सां ॿधो। सबक इहो मिलियो त जॾहिं बि तव्हां किथे वञो त पहिरीं स्वारी पंहिंजी सही जाइ ते बीहारियो उनखे मज़बूत ॿधो उनजी हिफ़ाज़त करे पोइ मजलिस में वञो। ईअं न तव्हां वञो जलसे में ऐं स्कूटर तव्हांजो वरी कोई शाइन कयूं वञे ईअं बक्सर थिए थो। कंहिंजी जुती चोराइजी वई कंहिंजी ॻंढड़ी विञाइजी वई पहिरीं पंहिंजो सामान हथी को कंदा कयो पोइ मजलिस में वेंदा कयो। साईं फरमाइनि था त मूं पंहिंजी स्वारीअ खे पहिरीं काबू कयो उन खां पोइ उहा जाइ जिते मूं पंहिंजी स्वारी बुराक खे ॿधो उहा आम जाइ न हुई जिते नबीअ पंहिंजूं स्वारियूं बीहारींदा हुया। इन मस्जिद अक्सा में 70,000 पैगंबर आया उन्हनि निमाज़ूं अदा कयूं। थुम दखलतुल मस्जिद साईं फरमाइनि था पोइ मां मोहम्मद करीम मस्जिद में दाख़िल थियुसि मस्जिद अक्सा में फसल्लैतु फीह रकअतैन पोइ उन मस्जिद में मां मोहम्मद करीम 2 रकातूं निमाज़ अदा कई। सुभान अल्लाह। हाणे हिन हदीस में इहो ज़िक्र न आयो आहे त साईं जन इहे 2 रकातूं अकेलियूं पढ़ियूं हुयूं या नबीअनि जा इमाम थी पढ़ाई हुई। ॿियुनि रिवायतुनि में अचे थो त इहा निमाज़ जेका साईं जन पढ़ी हुई न जिब्रील बांग चई हुई ऐं सभु नबी सिफ़ुनि में थी बीठा मोहम्मद करीम सभिनी जो इमाम थियो 1.25 लख नबी महबूब जा जमायती बणिया ऐं हुज़ूर सभिनी खे इमाम बणजी निमाज़ पढ़ाई। हजरत आदम सफीउल्लाह सिफ़ में बीठो नूह नजीउल्लाह सिफ़ में बीठो इब्राहिम खलीलुल्लाह सिफ़ में बीठो दाऊद खलीफतुल्लाह जमायती थियो सुलेमान नबीउल्लाह मुक्तदी हुयो मूसा कलीमुल्लाह बि जमायती हुयो ईसा रूहुल्लाह बि जमायती हुयो पर सभिनी जो इमाम तुंहिंजो मुंहिंजो आका मदीने वारो ताजदार। सुभान अल्लाह। मस्जिद में मेहराब हूंदो आहे न मेहराब में सिर्फ हिकिड़ी शख्सियत बीहंदी जंहिंखे तव्हां इमाम सॾींदा आहियो। ॿुधायो उन सां को अॻियों बीहे इमाम जे निमाज़ थींदसि को इमाम सां बराबर थी बीहे निमाज़ थींदसि ॻाल्हायो न था। इमाम जे खां अॻिराई बि न कबी इमाम सां बराबरी बि न कबी इमाम जे पुठियां थी बीहो तॾहिं निमाज़ ऐं नियत बि कबी आहे त पुठीअ हिन पुठीअ छा चवंदा आहियो 1.25 लख नबी पिया चवनि त पुठीअ हिन। अॼु आदम खे जुर्रत न हुई जो मुस्तफ़ा खां अॻियों बीहे या बराबर थी बीहे मूसा कलीमुल्लाह खे जुर्रत न हुई जो मुस्तफ़ा सां बराबर थी बीहे सभई पिया चवनि त असां पुठियां आहियूं असांजो इमाम अॻियां मोहम्मद करीम ऐं हे निभागो कलमो बि नबी जो पढ़े थो ऐं सॾाए थो त मुस्तफ़ा जो उम्मती आहियां वरी चए थो नबी असां वांगुरु असां जहिड़ो हाणे ॿुधी नथो मरी में लफ़्ज़ चवंदे हया नथो अचे जो चई त नबी असां वांगुरु हुयो नबी असां जहिड़ो हुयो हिते त 1.25 लख नबी बि बराबर हिकु बि बीहण वारो न आहे सभु
सारे नबी ने मेरे नबी तो थले थले ओ मेरे नबी दिया शाना आखो मेरे नबी दिया शाना मेरे आका दिया शाना रब सोने कायनात बनाई यार दी खातिर सारी बज़्म सजाई रब ने दिखाइया शाना यार दिया रब ने दिखाइया शाना यार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने ओ मेरे नबी तो थले थले ओ मेरे नबी दिया आखो मेरे सोने दिया शाना मेरे नबी दिया शाना के रब घुरायो इने जे रात दसो मुझे नबी जो शान चाहे हे जे के चंद्रा नथा मंजन न इनन जेला वरी रब क़यामत जो निहारो मुकरर कयो आ क़यामत जे आड़े हड़नी के रब गडु कंदो नबी वली सिद्दीक शहीद पीर पैगंबर बादशाह नवाब वकील वजीर ताजिर तवंगर गरीब अमीर हड़नी के एक मैदान में गडु कराए पंजे हबीब के मकाम महमूद ते बियारे फरमाइदो हाणे ॾिसो मुझे नबी जो शान निभागा भी ये दोड़ा पटे दिसंदा हां जेके हिते नथा मञन न चवंदा असां जहिड़ो असां वांगुरा जेॾी महिल ॾिसंदा त हीअं अल्लाह जी कुर्सी हूंदी रब जे साॼे पासे ॾांहुं मोहम्मद करीम जो तख़्त लॻल हूंदो असां सभई हूंदासीं हड़ई ॾिसंदा त मदीने वारे जो शान छा आहे मोहम्मद करीम जी इज़त ऐं मान छा आहे मक़ाम ऐं सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त हड़ई नबी सिफ़ुन में हुया पर मां मोहम्मद सभिनी जो इमाम अगवान सरवार सुभान अल्लाह वरी जेरी मल साईं फरमायो फसल्लैत फीह रकअतैन बरकातु नमाज मुंह ते अदा कयूं तुम खरज साईं फरमाइंदा को निकतुस मस्जिद अक्सा मां निकतुस हाने मुंहिंजी मंज़िल मथे हुई आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख नबी हड़ई हेठ रहिजी विया पर तुंहिंजो मुंहिंजो नबी सभिनी खां मथे नबी अक़सा में रहिजी विया उभन ते तूं वए अरबी ओ नबी अक़सा में रहिजी विया उभन ते तूं वए अरबी नजद जिब्रील हो पहुतो उते तुंहिंजो कदम आए नजद जिब्रील हो पहुतो अज त तव्हां बि नात गॾिजी पढ़ो त तव्हांजो नालो बि सनागरन में लिखिजे हिकड़ी भी ज़बान चुप न हुजे जंहिंखे अल्लाह ज़बान ॾिनी आहे सो चप चोरे ज़बान सां पढ़े
मिठा माखी ऐ मिसरी खां मिठो तुझो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां तुझो सुरो जिस्म आहे ओ नबी अक्सा में रहिजी विया उभनते तूं वई अरबी नजत जिब्रील हो पहुतो उते तुझो कदम आहे मिठा न तुझो मट मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली सोहणो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे मदीने वारे साईं ते हुस्न ऐं जमाल दंग थी वियो जा जामी तुंहिंजो जलवो मुंहिंजा जामी मरीज़न जी मलम आहे जल अतुराई मुश्क अंबर खां अतुराई मुश्क अंबर खां तुझो सुरो जिस्म आहे चो सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाता मस्जिद अक्सा मां को निकतुस फजाअनी जिब्रील अलैहि सलाम बिइनाइन मिन खमरिन व इनाइन मिन लबन फख्तरतुल लबन साईं फरमाता जेॾीमहिल मस्जिद अक्सा मां निकतुस त जिब्रील मूंखे बथाम पेश कया हिकिड़े में शराब हुयो ॿिए थाम में खीर हुयो साईं फरमाइनि था पोइ मूं खीर खे पसंद कयो शराब खे ठुकराए छॾियो जिब्रील चयो इख्तरतल फितरत मुंहिंजा महबूब तो फितरत के इख्तियार कयो हबीब जे तू शराब के कबूली तुझी उम्मत गुमराह थी वने तो खीर के पसंद कयो तुझी उम्मत खीर वांगुर अच्छी गुजरी हुंदी हिदायत वारी हुंदी गरीब रहनुमाई वारी मदीने वारे साईं शराब के ठुकराए छॾियो खीर के कबूल फरमायो जेके हुजूर जा गुलाम आहिनि उहे शराब के हथ न लाईंदा
जो शराब गियत शराब हराम जी कुत्तो हराम बिल्लो हराम गिदड़ हराम इन जो हिकड़ो ज़र्रो खाइण हराम मुझा दोस्तों जी पेशाब हराम तीअं शराब हराम हिकड़ो फुड़ो शराब जो बात में विझण मोमिन न कंदो मोमिन शराब न पीअंदो साईं फरमाइनि था जेको हिकड़ो ढुक शराब जो थो पीए 40 ॾींहं उन जी दुआ रब वटि क़बूल न थी पवे रब जे त खीर पियो जिस्म जी भी ताकत रूह जी भी ताकत मदीने वाले जी सुन्नत नशे खां नशेदार शय खां बचबो जो इंशाअल्लाह जेके मोहम्मद जा सच्चा गुलाम हैं उहे शराब के वात सां न लाईंदा साईं फरमाइनि था ثم أرج بنا إلى السماء पो असां खे आसमान दे उरूज करायो वियो मथे आसमान दे मूंखे वठी विया जेॾी महिल पहिरें आसमान ते पहुतासीं फस्तफ्तह जिब्रील आसमान जो दर खड़कायो इजाजत तलब कई जेको दरवाजे ते दरबान हुयो उन चयो मन अंत दर खड़काइण वारा केर आहिनि काल जिब्रील चईं मां जिब्रील आहियां कीर व मम्मा का पुछो वियो तोसां गॾु ॿियो केर आहे काल मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील चयो दरबान मां अकेलो न आहियां अॼु मूंसां मिठो मुहम्मद करीम गॾु आहे कीर वक़्त पोइ सही लई माइक पुछो त छा खेन घुरायो वियो आहे काल कद बुइस इलैहि जिब्रील चयो हाओ ओ दरबान मलाइक मोहम्मद करीम के रब पाण दावत ॾेई घुरायो फफुतिह लना पो असांजे लाइ दर आसमान जो खुली वियो साईं फरमाइनि था त पोइ मां पहिरें आसमान ते मथे वञी पहुतो فرحب بي فإذا أنا بآدم فرحب بي ودعا لي بخير साईं फरमाइनि था जेॾी महिल पहिरीं आसमान ते पहुतुस अञा जो ॾिसां त बाबो आदम अॻ में ई उते बीठो हेॾे मस्जिद अक्सा में बीठो वरी उते जो वञा त पहिरें आसमान ते अॻ में ई बीठो सम्झो था ॻाल्हि खे हुज़ूर त विया बुराक ते हे कीअं पहुतो रूह जी रफ़्तार बुराक खां बि तिखी हुज़ूर त सैर कंदा इसरार ॾिसंदा पिया वञनि पर रब जिब्रील हज़रत आदम के अॻ में ई मोकिले पहिरें आसमान ते घाट ते बीहारियो इहो मुस्तफ़ा जो प्रोटोकॉल हुयो ओ आदम मुंहिंजो महबूब तो अचे तूं खीकार जांसि भली कार कजांसि ख़ुश आमदीद चइजांसि इस्तक़बाल जे लाइ हज़रत आदम के रब अॻवाट दर वटि बीहारी जीअं साईं जन पहुता आदम चयो फरहब बी
आदम चयो मरहबा 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 भली करे आए मरहबा वाह तो जो अचणा सैर सुरहाथियण ही तुझा मोजज़ा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा वाह तू जो अचण सैर सुरहाथियण ही तुझा मोजज़ा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा पहिरियों आसमान ॾिठुने उतों जा इसरार ॾिठुने फरिश्ता मलाइक जेके इबादतुनि में हुया हड़ई पंहिंजूं इबादतूं छॾे मुंहिंजे लजपाल नबी जे आजियां इस्तक़बाल जे लाइ अची गॾु पहिरीं आसमान जा मलाइक पिया चवनि मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा ثم أرج بنا إلى السماء الثانية वो असां खे ॿिए आसमान ताईं मेराज करायो वियो जिब्रील अलैहिस्सलाम वो जिब्रील दरो खड़कायो आवाज आयो केर जिब्रील जे तो संग केर जे मूसा लजपाल मोहम्मद करीम जे छा उन्हनि खे घुरायो वियो जे हा अल्लाह पंहिंजे हबीब खे मेराज ते घुरायो फफुतिह लना साईं फरमाइनि था ॿिए आसमान जो असांजे लाइ दर खोलियो वियो फइज़ा अना बिइब्ने अलखालते ईसा इब्न मरियम व यहया इब्न ज़करिया जेॾी महिल ॿिए आसमान ते पहुतुसि पन नबी सगोरा जेके हिक ॿिए जा मासात आहिनि हिकिड़ो ईसा ॿियो यहया बिन ज़करिया इहे ॿई नबी मुंहिंजे ठीकार जे लाइ भली कार जे लाइ अॻुवाट बीठा हुया जेॾी महिल ॿिए आसमान ते मां दाख़िल थियुसि त हे ॿई नबी पिया चवनि मरहबा 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 दिलरुबा दिलरुबा फरहबा पोपिनी मुखे मरहबा चई मालूम थियो त मदीने वारे जे अचण ते मरहबा चवण इहा का बिदअत न आहे या त नबीअ जी सुन्नत असां बि जॾहिं मिलाद थींदो आहे मरहबा मरहबा चवंदा आहियूं न उन्हनि खे वरी पेट में सूर पवंदो आहे ये बिदअत आहे के बिदअत छा जी आहे त नबीअ जी सुन्नत आहे हाणे पिटीअ खे आसमान जी ख़बर हुजे त एतिराज़ न करे न आसमानन ते ज़मीनुन ते मदीने वारे के मरहबा पे चई वई हुजूर जे अचण जी खुशीअ में मरहबा चवण या नबीअन जी ऐं मलाइकन जी सुन्नत
सुभान अल्लाह साईं फरमाइन था पियो आसमान उतों जा इसरार डिठम अल्लाह ताला जल शानु जा निशान डिठम अण डिठा देह डिठम गुज डिठम रब जो निशानियों डिठम सुम उरज बी इल समा इसालिसा वो असांखे टी आसमान ते मेराज करायो वियो आसमान ते पोत से जिब्रील इजाजत तलब कई आवाज आयो केर जिमा जिब्रील जे तो संगत बियो केरा जे मूसा मुहम्मद शेर छाउनन के घुरायो जी हाँ मदीने वाले मीर के रब पान दावत नहीं घुरायो साईं फरमाइंदा जिमल टे आसमान ते पोत से फैदा अन यूसुफ अन्या जो दिसा त यूसुफ नबी सुनो टे आसमान ते बीठो फैदा हुआ कद ओती शतर हुस्न फरहब हजरत यूसुफ के अठ जहान जो हुस्न हिकड़े यूसुफ जे वजूद में रब रखायो इनो सुनो यूसुफ भगवान इंतजार में उठ पेरो पीठो जेरी मल मुंह ते नजर प्यसे चवण लगो मरहबा 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 फरहबा को मरहबा चई वदआली बखैर ऐ मुझे ला खैर जो दुआऊं घुरई सुभान अल्लाह साईं फरमाइन था वो टे आसमान का मथे अगते हलियासी सुम उरजबना इल समाए राबिया चौथे आसमान ते काल से चवण त सोलिया पर 500 सालन जो पंदो आ इकड़े आसमान का बे आसमान जो फासलो घणो आ गलायो 500 सालन जो पंदो आ मुझा दोस्तों साइंस वडी तरक्की कई आ साइंस वडा रॉकेट तेज रफ्तार ठाया है पर अन्या चवन था त 2024 ताईं बे असा मरीख ताईं पहुंचण जे लायक मसला ए मरीख जमीन के वेझड़े में वेझड़ो गिरा मरीख अन्या है साइंसदान हे भी तरक्की करे बे मरीख ताईं कोन पहुंचा है मदीने वारो त 7 आसमानो सुभान अल्लाह हां चौथे आसमान ते पोत से जिब्रील दर खड़कायो कील मन हादा पुछो यो सही केरा चीत मा जिब्रील आया जे तो सा गड बियो केरा जे मूसा गड मोहम्मद करीम छा उन्हन के घुरायो वियो आ जिब्रील चयो हा उन्हन के दावत ॾेई रब घुरायो आ फुतिह लना को असांजे ला दर आसमान चौथे जो खोलियो वियो फइदा अन बि इद्रीस फरहब साईं फरमाइंदा जेॾी महिल चौथे आसमान ते पहुतुस त हज़रत इद्रीस नबी अॻ में ई इस्तक़बाल जे लाइ बीठो जो प्रोटोकॉल हुजूर जे आजिया इस्तकबाल जे ला खीकार भलीकार चवण जे लाए अल्लाह जे नबियन के हर घाट ते रब बियारे छो तो पियो मुजो हबीब तो चेता इस्तकबाल के हां सुभान अल्लाह साईं फरमाइंदा जेरी मल
चौथे आसमान ते इदरीस के ॾिठुम रफ़अनाहु मकानन अलिया जेके रब उच्चे मकाम ते उच्ची जाइ ते फाइज़ कयो वो इदरीस चौथे आसमान ते उन जी मकाने अलिया मथा हो मकाम उन जो चौथो आसमान पर चौथो हेठ रहजी वियो तुंहिंजो मुंहिंजो नबी मथे हलियो सदको मां वञा तुंहिंजे मुल्कण तां मेराज करे वरी मोड़ सदको मां वञा तुंहिंजे मुल्कण तां मेराज करे तो मालिक जा अनवार ॾिठा तू गैब वरा इसरार ॾिठा तो मालिक जा अनवार ॾिठा तू गैब वरा इसरार ॾिठा सींगार ॾिठा इज़हार ॾिठा तुझे वञण वरण ऐं वड़कण तां वड़कण असांजी लाड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे लाड़ जी ॿोली वड़कण वड़कण ख़बर अथव छा खे चइबो आहे लाड़ जी ॿोली में जॾहिं बाग़ में को बादशाह ईंदो आहे न बाग़ में को बाह लोॾे हीअं हलंदो आहे बाग़ घुमंदो आहे गुलनि जी सुरहाण वठंदो आहे त उन जा नौकर चाकर चवंदा आहिनि अदा बादशाह बाग़ में वड़कण वियो आहे शहनशाह बाग़ में वड़के पियो मुंहिंजो महबूब मुंहिंजो लजपाल नबी अॼु आसमाननि ते ऐं जन्नत में वड़के पियो त हिन ग़रीब बि अर्ज़ कयो ओ सिंगार ॾिठा इज़हार ॾिठा तुंहिंजे वञण वरण ऐं वड़कण तां सदको मां वञा तुंहिंजे भिटाई का रहियो न थियो भिटाई जे रूह बि रण कई त नाज़म जाना निकिरी नाज़म जाना निकिरी जॾहिं पिरी करे थो पंधो त खूह पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद साईं जो सोगंद मुंहिंजो सजण सभिनि आ सुहिणो साईं जो सोगंद सोगंद सरवर कसम भिटाई जदो अल्लाह जो कसम आ त मुंहिंजो महबूब सभिनी खां सुहिणो साईं जो सोगंद मुंहिंजो सजण सभिनि आ सुहिणो हे त निभागो जदो नबी असां जहिड़ो असां वांगुरु पर भिटाई कसम खणी थो चवे त अल्लाह जो कसम आहे त मुंहिंजो नबी सभिनी खां वधीक सुहिणो मूंखे दातर ॾाढा ॾाजॾिना अण तले ॿिया तोखे ताज तलबण वारो त मूसा हुयो जेको तूर ते रोए पियो मौला दीदार करा दीदार न थियुसि जंहिंखे तलब हुई तंहिंखे तलबण सां न मिलियो मदीने वारे खे अण तलबिया रब एॾा इनाम एज़ाज़ तोखे दातर ॾाढा ॾाजॾिना अण तले ॿिया तोखे ताज ॾिना मेरा जॾिना एरा जॾिना तुंहिंजे बाग मथां माणण तां सदको मां वञा तुंहिंजे
मुरकणता मेरा जुकरे सदको मना तुझे मुरकणता मेरा जिक्रे मरी मोटणता निमाणु अर्ज थो कया ता मूसा शामिल थियो अर्शन ते अहमद नाम अथई ये उम्मत साई सामे अथई अर्शन ते अहमद नाम अथई ये जमायत तुझे सामे अथई ये करमुल्लाह बे गुलाम अथई जिंद जान फिदा तो गुणता जिंद जान फिदा तो गुणता सदको मवन्या तुझे मुरकणता मेरा जुकरे सदको मवन्या तुझे मुरकणता मेरा जिक्रे मरी मोटणता साईं फरमाइन था चौथे आसमान का मथे हल्यू से सुम उर्ज बिना इल समा इल खामिसा पो मुखे पंजे आसमान ॾांहुं वठी विया जेॾी महिल आसमान जे दर ते पहुतुसि जिब्रील दर खड़कायो आवाज आयो केर जी मां जिब्रील जे तो संग डुबियो केर जे मूसा मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम ते छा उन्हनि खे घुरायो वियो आहे जिब्रील चयो हाओ हबीबन खे रब पाण दावत ॾेई घुरायो आहे फफुतिह लना आसमान जो दर खुली वियो फैज़ा अन बिहारून साईं फरमाइन था जेॾी महिल पंजे आसमान ते पहुतुसि त अल्लाह जो नबी हारून अलैहिस्सलाम अॻुवाट इंतज़ार में बीठो हारून मूंखे जॾहिं ॾिठो त चवण लॻो मरहबा 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 साईं फरमाइनि था वरी असांखे छहें आसमान जे मथे घुरायो वियो जिब्रील दर खड़कायो पुछो वियो केर चई जिब्रील आहियां तोसां गॾु ॿियो केर चई मूंसां गॾु मिठो मुहम्मद करीम चई छा उन्हनि खे घुरायो वियो आहे जिब्रील चयो हाओ उन्हनि खे दावत ॾेई घुरायो वियो आहे साईं फरमाइनि था इज़ा अना बिमूसा अलैहिस्सलाम फरहब वतआली बिखैर छहें आसमान ते अञा जो ॾिसां त मूसा कलीमुल्लाह बीठो आहे जेॾी महिल मुंहिंजे मुखड़े ते नज़र पियसे त मूसा कलीमुल्लाह चवण लॻो मरहबा मरहबा मुहम्मद भली आहे भली आहे खुशामदीद खुशामदीद भली करे आए सोना नबी भली भली करे आए साईं फरमाइनि था जेॾी महिल मूसा जी मूं ते नज़र पई खीकारियईं भली कार चयईं पर मूसा छहें ते रहिजी वियो मां मुहम्मद सतें ॾे हलियो साईं फरमाइनि था जेॾी महिल सतें आसमान जे दर ते पहुतुसि जिब्रील दर खोलियो पुछो वियो केर चई मां जिब्रील जे तोसां गॾु ॿियो केर जे मूंसां गॾु मिठो मुहम्मद करीम छा उन्हनि खे घुरायो वियो आहे जे हाओ मदीने वारे खे रब दावत ॾेई घुरायो आहे
फफुतिह लना सते आसमान जो दर खुली वियो फैज़ा अना बिइब्राहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्निदन ज़हरहु इलल बैतिल मअमूर। सुभान अल्लाह। सही फरमाइंदा जी मुझे सते आसमान ते पहुतो से अन्या खणी दिसा त मुझो डाडो इब्राहिम खलील सते आसमान ते में वेठो बैतुल मामूर जेको मलाइकन जो क़िबलो आ न फरिश्तन जो काबो आ उन्हें जे भित के हिया टेक लगाई वेठो टेक लगाई वेठो जे बैतुल मामूर के जो ॾिठुम वैज़ा हो यदखुलहु कुल्ल यौमिन 70,000 मलिक यो बैतुल मामूर जे में 70,000 मलाइक रोज दाच सुभान अल्लाह। यो सते आसमान का मथों आ पर इयो जेकर हेठ लाहे न तो सिद्धो मक्के वारो जेको बैतुल्लाह है उन जे मथों भित भित थी इंच बि हेॾे होॾे न थींदो साइज़ में माप में ड्रेग वेकर ऊंचाई ॿिन्ही जी हिक जेतिरी आहे हो मलाइकन जो काबो आहे इंसानन जे लाइ मलाइकन के कोरोना जो डप ही कोने को वो सच्चे खुलो पियो ये नची दिन के जे डप थियो आ त मथा कोरोना अचे अरे खुदा जा बाना बैतुल्लाह अल्लाह जो घर शफा जो दरवा इन्हे ते जे वायरस दी तो पो दुनिया भी किथे बची सकंदी अल्लाह शरह के अकुल समझ सोच सही दे जो बैतुल्लाह के तालो लगायो थने दिल दुखी पइया दिल गम में निढाल थी पइया इनन जे गलत फैसले जे मथा गलत सोच जे मथा मुजा दोस्तों हुजूर जो दर शफा जो दरवा बैतुल्लाह शफा जो दरवा खुदा जाने तो बैतुल्लाह में वबा ईंदी मदीना मुनव्वरा में वबा ईंदी यो अल्लाह जो वायदो मदीने जे हर घाट ते मलाइक पहरेदार बीठा आहिनि दज्जाल दाखिल न थींदो मदीने में वबा ऐं वारिस दाखिल न थी सघंदो दुश्मन खिलाया अथनि अल्लाह हिदायत ॾींदो न अल्लाह साञा सही दींदुन समझ सही दींदुन मुझा दोस्तों भला वीजा ऐं ताला इन्हनि जे हथ में आहिनि पर मलाइकन खे त कोन था रोके सघनि न उहे त बिना वीजा जे था अचनि ऐं मोमिन जिन बि बिना वीजा जे था रोज़ वञनि साईं फरमाईंदा 70,000 मलाइक रोज़ था अचनि ॾींहं जो बि राति जो बि काबे जो तवाफ़ करण जे लाइ खुदा जाने मां त पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो कयो आहे अजीब मां तव्हांखे ॿ टे भेरा अॻे ॿुधाए चुको आहियां हीअं काबे जो तवाफ़ पियो कयां मग़रिब नमाज़ खां पोइ काबे जो तवाफ़ पियो कयां एॾी रश हुजे जो हीअं माण्हू सीना पुठियूं हिक ॿिए में हीअं मिलियल हुजनि माण्हू विख पाण मुरादो खणी न पियो सघे रश में बस जीअं रश हले पई रेलो ईअं माण्हू हले पियो पाण मुरादो विख न पियो खणी सघे एॾी रश हुजे जिन सोमाणी की अज़ान आई अचानक मां पंहिंजो मुशाहिदो तो ॿुधां अचानक ॾिसां हरम खाली सिफूं जो लॻियूं तो बस एतिरा माण्हू हुया जेके सिफुनि में बीठा अरे हे हेॾी रश हुई हेॾी पीर गिह हुई ही माण्हू काॾे विया हेॾा खुदा जी इज्जत जो कसम मां हैरत में अची वियुमि माण्हू काॾे नज़रुनि खां पोशीदा थी विया पोइ मूंखे मदीने वारे जी हदीस यादि आई साईं फरमाया त तव्हां इंसान रुॻे न हूंदा आहियो अल्लाह जा मलाइक बि तव्हां सां गॾु तवाफ़ में या वायरस या अज़ाब रब जी सज़ा है मुजरिमन के मिलंदी नेकन सां इन जो कहिड़ो वास्तो या ॾोहारियुनि जे लाइ सज़ा है जेके अल्लाह जे घर जो तवाफ़ वेठा कनि उन्हनि खे वायरस छा कंदी जेके मस्जिद नबवी शरीफ में रसूल सोने जे हुजूर में सलातो ऐं सलाम था पढ़नि दुरूद वारनि खे वायरस छा कंदी कोरोना छा कंदी
मुझो वायरस आ त मूं वटि उन जो इलाज आहे इंडोनेशिया में सही है हिन वञो वायरस आहे मुझो वायरस जो इलाज दुरूद सां गॾु दुरूद वारनि खे वायरस छा कंदी अल्लाह शल अकीदो सोनो सच्चो जी साईं फरमाइनि था अनका बिल मदीनते मलाइका मदीने शरीफ जे चौधारी घाटन ते रस्तन ते अल्लाह जा मलाइका पहरेदार बीठा ला यदखुल दज्जाल वल ताऊन मदीने में दज्जाल बि दाखिल न थींदो ऐं मदीने में वायरस जी बीमारी बि दाखिल मदीने वारे जे गारंटी का वधीक बि केड़ी गारंटी खपई जो नोड़ लाहे मथे तो त अख पट जे को दिमाग खुलई जो नोड़ जो वेठो पियो त ने में दिमाग में कैद लगो पियो अच्छा भाई मुस्तफा जे मेहमानन जे ला रास्ता खोल त आशिक वनी दीदार कर सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाइनि था सुम्मा ज़हब बी इला सिदरतिल मुंतहा जिते वनी जहान जो तंग थियो न उते एकड़ो बेर जो वण बीठो केड़ो वण बेर जो वण वैदा वरकुहा का आज़ानिल फीलते उन जा पन्न इए हिन जी हाथी जा कन्न सिदरा जा पन्न जणो हाथी जा कन्न सुभान अल्लाह वैदा समरुहा कल किलाल उन जा पेर जेके बीठा आहिनि से वे मटके वांगुर आहिनि मटको मट ॾिठो अथव सिंधी में जोई में मट ठहंदा आहिनि मटन वांगुर उन्हनि जा मेवा हुया फलम्मा गशियहा मिन अम्रिल्लाह मा गशिय जॾहिं उनखे ढकण वारी शइ ढके वरितो सिदरा जो वण सॼो ढकजी वियो सिदरा जे वण ते एतिरा मलाइक गॾु थिया जो सिदरा जो वण ई नज़र न पियो अचे सतन आसमाननि जा मलाइक अचे सिदरा ते गॾु थिया छो गॾु थिया रब फरमायो ए मलाइको जीअं मस्जिद अक्सा में नबी गॾिजी मुंहिंजे मुहम्मद जो दीदार करण आया हुया तव्हां सिदरा वटि गॾिजी मुंहिंजे सोणे नबी जो दीदार कयो मलाइको तव्हां पुछंदा हुयो न त उहो नबी कहिड़ो आहे जंहिं ते असां रोज़ सलातूं मोकिलींदा आहियूं रब तो हुकुम ॾिनो आहे त नबी सरदार ते सलातूं पढ़ो अॼु ॾिसो त उहो महबूब मुंहिंजो ही आहे जंहिं ते तव्हां फमा अहदुन मिन खल्किल्लाह यस्ततीउ अन यनअतहा मिन हुस्नहा साईं फरमाइनि था पूरी मखलूकात मां कंहिंखे ताक़त नाहे जो सिदरा जे वण जो हुस्न बयान करे सघे अजीब ॻाल्हि आहे वण त वण आहे न पर यो वण एड़ो आ जो साईं फरमाइनि था सॼी दुनिया में कंहिंखे ताक़त नाहे कंहिंजी ज़बान खे जुर्रत नाहे जो उन जो रुॻे हुस्न बयान करे सघे सिदरा जो वण एॾो सुहिणो एॾो हसीन वण पोइ उते सिदरा ते हिन रिवायत में नाहे ॿियनि रिवायतुनि में आहे जिब्रील खे हुकुम मिलियो जिब्रील भांग चव जिब्रील बांग चई हड़ई मलाइक सतनी आसमाननि जा गॾु थिया रब फरमायो अॼु तव्हां सिफ़ूं करे पियो अॼु तव्हां मलाइकनि जो इमाम मुंहिंजो मुहम्मद करीम थींदो
ज़मीन वारन ॾिठो त नबियन जो इमाम मोहम्मद करीम अजो आसमान वारा बि ॾिसनि त नूरी मलाइकन जो इमाम फरिश्तन जो सरवाण ऐं अॻवान आहे त मिठो मोहम्मद करीम या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जेनी मल सभई नबी सभई मलाइका गॾु थिया ओॾी महिल जिब्रील बांग चई ऐं इमामत जे मुसले ते तुंहिंजो मुंहिंजो नबी मिठो मोहम्मद करीम सुभान अल्लाह अशरफ अकरम आला आही बरतर बेहतर बाला आही तू नूर आई तू नूर आई तू नूर आई तू मुंहिंजो पिरी पगदार आई तुंहिंजे दर ते आयुस कही मुंहिंजा सोना सखी सरदारा मुंहिंजा सोना सखी सरदारा मुख्तार आही महदार आही तू सब नबियन जो सालार आही सब मलकन जो सालार आही सब मलकन जो सालार तुझे दरवाजे ते अचण सां तुझे दरवाजे ते अचण सां विया दर्द मुंहिंजा सब लही मुझा सोना सखी सरदारा मुझा सोना सखी चो मुझा सोना सखी सरदारा लजपाल आही रखवालो आही लजपाल आही नंगदार नंगी नंगपाल आही नंगदार पिरी तो के असांजी पारत पिरी तो के असांजी पारत करा मिठड़ा जल्द जियारत करा जल्द जानी जियारत विंदा सूर सभई पो लही सूर सभई पो लही मुंहिंजा सोना सखी मुंहिंजा सोना सखी सरदारा मुंहिंजा सोना सखी हिकिड़ो शेर आहे जेको मां सोहणे सैयद मुनवर साईं खे नज़राने में पेश थो कयां क़बूल पवे साईं सकलैन संदो सरदार आही सकलैन संदो सरदार आही तू नूर नबी निर्वार आही तू नबी के नूर चो या न चो जिब्रील तो जे त नूर जा नूरन जो भी सरदार नूरन जो भी इमाम मदीने नूर वारन के नूर ॾियण वारो मदीने वारो रुके नूरी नहीं पर नूर बख्शवा नूर दर्रा जे ते नजर करे उन्हें के भी नूर वारो सकलैन संदो सरदार आही तू नूर नबी निर्वार आही तू मुंहिंजे अखियुनि जो ठार आही तू मुंहिंजे अखियुनि जो
जो पिरी पगदार तू मुझो पिरी पगदार तुझे दर ते आयुस कही कही मुझा सोना सखी सरदारा मुझा सोना सखी मुझा सोना सखी सरदारा मुझा सोना सखी तुझे दरवाजे ते अचण सां तुझे दरवाजे ते अचण सां विया दर्द मुंहिंजा सभु विया दर्द मुंहिंजा सभु लही लही सुभान अल्लाह साईं फरमाइनि था जॾहिं महिल सिदराक ते आयुसि जेको एॾो सुहिणो वणो आहे जो कंहिं ज़बान खे हिम्मत नाहे जो उन जो हुस्न बयान करे सघे जॾहिं उते पहुतुसि फ़अौहल्लाहु इलैय मा औहा पोइ अल्लाह मूंॾे वही कई जेका वही करणी हुई मूंसां राज़ बयान कयईं जेके करणा हुया ॿुछ जूं ॻाल्हियूं कयईं जेके करणियूं हुयूं छा ॻाल्हायईं छा राज़ ॿुधायईं या ॿुधाइण वारो ॼाणे या ॿुधण वारो ॼाणे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था अल्लाह मूंसां रिहाण कई फफरद अलैय 50 सलातन फी कुल्ली यौम पोइ अल्लाह ताला मूं ते ऐं मुंहिंजी उम्मत ते 50 निमाज़ूं रोज़ जूं फर्ज़ कयूं बढ़ियूं रब फरमायो हबीब ही मेराज जी सुखड़ी तो जाए खयूं वञ जाए पंहिंजी उम्मत घणी नमाज़ूं 50 नमाज़ूं रात ॾींहं में फनज़लतु साईं फरमाइनि था पोइ लथुसि पोइ जॾहिं 6 आसमान ते पहुतुसि इला मूसा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल मा फरद रब्बुक अला उम्मतिक मूसा चयो त ए महबूब उम्मत जे लाइ अल्लाह ताला छा फर्ज़ कयो अथव क़ुल्तु 50 सला मूं चयो 50 नमाज़ूं قال ارجع الى ربك فاسأله التخفيف महबूब मोटी वञो 50 कोन पढ़ंदई मूंखे नंढे लछणनि जी ख़बर आहे 50 कोन पढ़ंदई साईं वरी वापस वञो साईं फरमाइनि था فإن أمتك لا يطيقون ذلك فإني قد بلوت بني إسرائيل وخبرتهم मां पंहिंजी क़ौम बनी इसराइलन खे ॾाढो आज़मायो ॾाढो परखियो आहे जो तव्हां वारा उम्मती बि 50 कोन पढ़ंदा वञो अलाह खे वञी अर्ज़ कयो त कुझु घटाए फरजअतु इला रब्बी मां पंहिंजे रब ॾे मोटी वियुसि फक़ुल्तु या रब्बी खफ़िफ़ अला उम्मती मूं अर्ज़ कयो ए मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत ते कुझु घटिताई कर 50 कोन पढ़ी सघंदा फहत अन्नी 5 अल्लाह ताला 5 किराए छॾियो बाक़ी 45 फरजातु इला मूसा फक़ुल्तु हत अन्नी 5 जॾहिं महिल मूसा खां लंघियुसि मूसा पुछो मुंहिंजो 5 लही वियूं बाक़ी 45 क़ाल इन उम्मतक ला युतीक़ून ज़ालिक 45 बि कोन पढ़ंदा फर्जे इला रब्बिक फसअलहु तख़फीफ हबीब मोटी वञो अल्लाह खां कुझु अञा हल्काई तलब कयो قال فلم أزل أرجع بين ربي تبارك وتعالى وبين موسى عليه السلام
साईं फरमाइनि था त पोइ मां अल्लाह ॾे वञा पियो वरी मोटा पियो मूसा सां मिलां पियो वरी वञा पियो वरी मोटा पियो वरी वञा पियो वरी मोटा पियो तव्हांजो आख़िरी भेरे रब फरमाया मोहम्मद इन्नहुन खम्सु सलातिन कुल्ल यौमिन व लैल हबीब रात ऐं ॾींहं में हाणे 5 नमाज़ूं रात ॾींहं में 5 नमाज़ूं थई 50 जी जाइ ते 5 इहा त अल्लाह खे बि ख़बर हुई त आख़िर में घणियूं थींदियूं आख़िर में 5 थींदियूं पहिरीं भेरे 5 ॾेई छॾियां हुज़ूर जो अचणु वञणु मूंसां वटि मिलणु वरी अचणु वञणु इहो राज़ कहिड़ो महबूब अचे त अचणु वणे थो जे पुठीरो वञे त पुठीरो वञणु वणे जे पुठीरा सूहन से जे अचन सामुहा जे पुठीरा सूहन से जे अचन सामुहा करकूं सब रचन थिए ताज़ाई तन के बिटाई तो चेजे को यार पुठीरो वञण जो वणे थो सो जे सामो अचे त रग रग ठरी पवे आशिक हे तो दुनिया जे माण्हुनि जी ॻाल्हि कयई दुनिया जे हसीननि जी ॻाल्हि कयई पर जेको हुस्न जो सरदार हुयो हसीननि जो सरदार हुयो रब चाहे पियो हबीब अचे त ईंदे ॾिसां मोटे त मोटंदे ॾिसां नमाज़ुनि जी घटिताई जो त बहानो हुयो असुल में यार जो जलवो ॾिसो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था आख़िर में 5 नमाज़ूं बाक़ी बचूं रब फरमायो मुंहिंजा कौल कच्चा न हूंदा आहिनि मुंहिंजा कौल सच्चा हूंदा आहिनि जेके 50 मुक़ररु कयूं हुयमि हाणे हल्काई करे 5 ताईं लाथ में हाणे पढ़ंदा 5 सवाब 50 जो ॾींदोमांव एक नमाज टहन जे बराबर कयम मन ओ मुझा महबूब मुझो कौल मुझो फरमान पकुआ सवाब 50 जो मिलंदो तू तो चंदे अन्या एकड़ो फेरो साईं जो फेरो हणंदा 5 ही लही वेंदा सच्ची बुधा आपने तो हाले पिते जो आको पाया बैठोस किते माण्हू कचहरी में हिकिड़े माण्हू चयो त अदा फलाणो गुज़ारे ॿियो वरी पियो अदा सुठो थियो सोमाणी का त बची पियो नमाज़ूं मुनाफ़िकनि खे ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं मुनाफ़िकनि खे फजर जी ऐं सोमाणी जी नमाज़ ॾाढी ॾुखी लॻंदी सियारो त वियो गुज़री पर अञा ताईं उहा थधि छॾेसि कोन पियो आहे कोस पिड़ी ओ बिठा मोमिन नमाज न छॾींदो ही मेराज वारी सूखड़ी आ मेराज जो आसमानी तोहफ़ो आ जेको अल्लाह ॾिनो मदीने वारो साईं खणी आयो ओ छा था चओ त इहो तोहफ़ो तव्हांखे क़बूल आहे जंहिंखे क़बूल आहे हथ त मथे सभिनी कयो या न घुरायो पंहिंजी नियत में रोलो त कोन्हे सची सची ॿुधायो पढ़ंदव नमाज़ घणा वक़्त 5 ही पढ़ंदव 5 ही पढ़ंदव तव्हांखे सवाब रब 50 जो ॾींदो ओ साईं फरमाइनि था त जेके रब मूंसां ॻाल्हियूं कयूं उन्हनि मज़ा हिकिड़ी ॻाल्हि हीअ बि हुई जेका उन मत खे ॿुधायो
वमन हम बिहसनतिन फलम यअमलहा कुतबत लहू हसनतुन। जेको माण्हू चङे कम जो इरादो करे पर करे न, इरादो कयई त मां हेल उम्रे ते वेंदुसि, पैसा बि थियसि, वरी वञी बनी जो टुकड़ो ख़रीद करे, पैसा बि थियसि, इरादो हुअसि त वेंदुसि हेल उम्रे ते, पर न वियो। रब फरमाईंदो हिकिड़ो सवाब लिखोसि। मलाइके चवंदा मौला वियो ई कोन, पैसा त बनी वियो। रब फरमाईंदो इरादो त कयो हुई, उन इरादे जो बि अजुर लिखोसि। मदीने वारे जे सदके यो मेराज जो तोहफो रुगे नेकी जो इरादो कयो, अञा अमल कयो ई नहीं, पर अगवाट तव्हांजो सवाब रब तव्हांजे दफ्तर में लिखी छॾे। अड़े इरादो कयो इंशाअल्लाह 15 शाबान जे जलसे ते ईंदा आहे न, मथियो महीनो याद अथव, विसरी वियो ईंदो न। बच्चन ॿारनि सूदी परदे सां आंबड़ियूं नियाणियूं ईंदियूं, उन्हनि खे बि परदे सां दावत उन्हनि खे बि आहे, समझो था। इन मुहम्मदी महफिल में शरीक थींदो, पक्को इरादो आहे, सवाब अॼु लिखजी वियो। फ़इन अमिलहा कुतबत लहू अशरा, जे चङे कम जो इरादो कयई वरी उहो कम चङो कयई त 10 सवाब लिखबसि। कि हेल वेंदुसि हज ते, सब अल्लाह फरमाईंदो सवाब लिखोसि। वरी जे हज ते वियो त 10 हजनि जो सवाब। मलाइके चवंदा मौला हज हिकिड़ो कई सवाब वरी 10 जो लिखोसि। रब फरमाईंदो तव्हांजो पेट्रोल छो थो सड़े, मां रब सखी आहियां न। मेराज वारी रात पंहिंजे हबीब सां जो मूं वाइदो कयो आहे, एज़ाज़ ॾिनो आहे उम्मत जे लाइ, जेको महिरबानी जा दर खोलिया आहिनि से क़यामत ताईं बंदि न कंदुसि। अमल हिकिड़ो कंदो सवाब 10 मिलंदो। वमन हम बिसय्यतन फलम यअमलहा लम तुक्तब शैया। के माण्हू बुराई जो इरादो कयो, हे बि मेराज जो तोहफो अथव, मेराज जो तोहफो आहे। बुराई जो इरादो कयई पर बुराई न कयई, कुझु बि न लिखियो। फ़इन अमिलहा कुतबत सय्यतन वाहिदतन, पर जे बुरो कम कयई तो हिकिड़ो बुरो कम लिखो। बुराई हिकिड़ी लिखबी पर चङाई 10 न लिखबी। साईं फरमाइनि था फनज़रतु, पोइ मेराज माणे हेठि लथुसि, हत्ता इंतहयतु इला मूसा, तांजो मूसा वटि पहुतुसि। फअख़बरतुहु, मूसा खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त अल्लाह ताला मूसा ही महिरबानी कई। قال ارجع الى ربك فاسأله التخفيف। मूसा चयो महबूब वरी बि मोटी वञो, ये 5 बि कोन पढ़ंदव, अञा मोटी वञो, अञा बि हलकड़ाई घुरो। فقال رسول الله صلى الله عليه وسلم فقلت قد رجعت الى ربي حتى استحييت منه। اے موسی हेतिरा भेरा रब वटि वियो आहियां, हाणे मूंखे मुंहिंजे रब वटि वेंदे हया थो अचे जो मां अञा घटिताई घुरां, अञा बि इन जे लाइ वञा त नमाज़ घटि करे, हाणे मां इन कम जे लाइ वरी न वेंदुसि जेके मुंहिंजा हूंदा से 5 ई पढ़ी।